रगूं थियूं रबाब। ज़िक्र जो मतिलबु आहे नफ़्स खे सुञाणण जी कोशिश करणु। मन अरफ़ नफ़्सहू फ़क़द अरफ़ रब्बहू। तर्जुमो, जंहिं पंहिंजे नफ़्स खे सुञातो उहो पंहिंजे रब खे सुञाणे थो। बहारुल अनवार जिल्द नंबर 2 सुफ़ो नंबर 32। नफ़्स खे सुञाणे वठण उन जो दलील उहो आहे त अव्हांखे ज़िक्र में लुत्फ़ अचणु लॻंदो। फ़रमाने रबी आहे त अल्लज़ीन यस्तमिऊन अलक़ौल फ़यत्तबिऊन अहसनहू उलाइक अल्लज़ीन हदाहुमुल्लाहु व उलाइक हुम उलुल अलबाब। तर्जुमो, पोइ ऐं पैगंबर मंझंदि उन्हनि ॿारनि खे ख़ुशख़बरी ॾे जेके ॻाल्हि ॿुधंदा आहिनि पोइ उन मां तमामु चङी ते हलंदा आहिनि। इहे उहे आहिनि जिन खे अल्लाह हिदायत कई आहे ऐं इहे ई ध्यान वारा आहिनि। सूरह ज़मर आयत नंबर 18। जीअं असां महफ़िलुनि में वॾे आवाज़ सां कलमे जो ज़िक्र कयूं था, हिकु बुज़ुर्ग जो कौल आहे त अक़ुल ऐं हिकमत जा 100 हिस्सा आहिनि, जिन मां 99 हिस्सा पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मिलिया ऐं बाक़ी हिकु हिसो सभिनी मुस्लमाननि खे अता थियो। उनखे 21 हिस्सा कयो वियो, जंहिंमां हिकु हिसे में सभु मुस्लमान बराबरि आहिनि ऐं कलमो तैयब ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। बाक़ी 20 हिस्सनि में मुस्लमान पंहिंजे ईमानी हक़ीक़त जे मिक़दार जे लिहाज़ खां हिक ॿिए ते फ़ज़ीलत रखनि था। या अय्युहल्लज़ीना आमनू अतिउल्लाह व अतिउर रसूल। तर्जुमो, ऐं ईमान वारो अल्लाह जी फ़रमान बरदारी करियो ऐं पैगंबर जी फ़रमान बरदारी करियो। सूरह निसा आयत नंबर 59। अल्लाह जो हुकुम ऐं संदसि महबूब साईं जो हुकुम बसि ज़िक्र अल्लाह जो हुजे ऐं उन जे महबूब जो हुजे, इहा ईमान जी निशानी आहे। मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी साहिब।